भारत में आज़ाद थींदड़ पाकिस्तानी मोहाणा वाघा बॉर्डर ज़रिए वतन वापस पहुंची विया आहिनि। KNED फाउंडेशन हवाले कयो वियो आहे। आज़ादी हासिल कयल समूरनि मोहाणनि खे ईदी जे स्पेशल गाॾियुनि ज़रिए लाहौर मां कराची तरफ़ रवानो कयो वेंदो। अवां खे ख़बर ॾियूं पिया सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो भारत मां वतन वापस ईंदड़ मोहाणनि लाइ बयान जारी कयो वियो आहे। मोहम्मद अली मलकानी जो चवणु आहे त वतन वापस ईंदड़ मोहाणा संदन फ़ख्र आहिनि। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत मोहाणनि जी बहाली ऐं रोज़गार लाइ फौरी क़दम खणंदी। मलाहुनि जी गिरफ़्तारी इंसानियत जो ज़मल आहे। भारत में आज़ाद थींदड़ पाकिस्तानी मोहाणा वाघा बॉर्डर ज़रिए वतन वापस पहुंची विया आहिनि। KNED फाउंडेशन हवाले कयो वियो आहे। आज़ादी हासिल कयल समूरनि मोहाणनि खे ईदी जे स्पेशल गाॾियुनि ज़रिए लाहौर मां कराची तरफ़ रवानो कयो वेंदो। सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो भारत मां वतन वापस ईंदड़ मोहाणनि लाइ बयान जारी कयो वियो आहे। मोहम्मद अली मलकानी जो चवणु हो त वतन वापस ईंदड़ मोहाणा संदन फ़ख्र आहिनि। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत मोहाणनि जी बहाली ऐं रोज़गार लाइ फौरी क़दम खणंदी। भारत में आज़ाद थींदड़ पाकिस्तानी मोहाणा वाघा बॉर्डर ज़रिए वतन वापस पहुंची विया आहिनि। KNED फाउंडेशन हवाले कयो वियो आहे। भारत में आज़ाद थींदड़ पाकिस्तानी मोहाणा वाघा बॉर्डर ज़रिए वतन वापस पहुंची विया आहिनि। KNED फाउंडेशन हवाले कयो वियो आहे। आज़ादी हासिल कयल समूरनि मोहाणनि खे ईदी जे स्पेशल गाॾियुनि ज़रिए लाहौर मां कराची तरफ़ रवानो कयो वेंदो। भारत में आज़ाद थींदड़ पाकिस्तानी मोहाणा वाघा बॉर्डर ज़रिए वतन वापस पहुंची विया आहिनि। KNED फाउंडेशन हवाले कयो वियो आहे। तफ़सील मलकंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि। बिल्कुल मारवी जेके भारत में जेके कैद जेके मोहाणा आहिनि उन जे हवाले सां सूबाई वज़ीर माहीगिरी मोहम्मद अली मलकानी जो चवणु आहे त भारत खां वतन वापसि ईंदड़ पाकिस्तानी जेके मल्ला आहिनि उन्हनि जे खे भरीकार कनि था हो ऐं वतन वापसि ईंदड़ जेके मल्ला आहिनि उन्हनि ते उन्हनि न सिर्फ़ु फ़ख्रु आहे बल्कि सिंध हुकूमत मल्लाहनि जी बहाली ऐं रोज़गार जे हवाले सां फौरी तौर ते क़दम खणंदी ऐं गिरफ़्तार जेके मल्ला आहिनि उन्हनि सां जेको इंसानियत सोच जेको अमल कंदे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। इंसानी बुनियादुनि ते मल्लाहनि जे मसइलनि खे मुस्तक़िल हल करणु घुरिजे ऐं इन हवाले सां संदि जेको खातो आहे उहो न सिर्फ़ु जामे पॉलिसी जोड़े रहियो आहे बल्कि जेके वाघा बॉर्डर जे रस्ते वतन ईंदड़ जेके मल्ला आहिनि उन्हनि खे ईदी फाउंडेशन जे हवाले कयो वियो। उन्हनि खे मुख़्तलिफ़ भारतीय जेलनि में क़ैद कयो वियो ऐं पाकिस्तानी मल्लाह जेके वाघा बॉर्डर जे रस्ते वतन पहुचंदा उन्हनि खे ईदी जेको फाउंडेशन आहे उन पारां उन्हनि खे कराची लाहौर खां जेको गाॾियुनि जे ज़रिए आंदो वेंदो। उन में मुख़्तलिफ़ क़ौमुनि सां बिरादरीनि सां लाॻापियल जेके मल्ला आहिनि उहे जेके ख़ुसूसी गाॾियुनि जे ज़रिए लाहौर खां उन्हनि खे कराची जेको रवानो कयो वेंदो। त आज़ादी माणींदड़ जेके मल्ला आहिनि उनमें अली नवाज़ आहे, ग़ुलाम अली आहे, मोहम्मद असलम आहे, सद्दाम हुसैन आहे, अली बख्श, गुलाम नबी, अली असगर, मोहम्मद मूसा, प्यारे अली, यासीन शेख, मोहम्मद शेख, अब्दुर्रहमान समेत मुख़्तलिफ़ जेके मल्ला आहिनि उन्हनि जे मुख़्तलिफ़ जेको ॻोठनि सां ऐं मुख़्तलिफ़ राज्यनि सां तालुक़ु आहे ऐं सामूंडी जेका हदनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे उन्हनि खे भारत पारां गिरफ़्तार करे उन्हनि खे भारत जी जेलुनि में क़ैद कयो वियो हुयो। त इन हवाले सां खेनि हाणे आज़ादी मिली आहे ऐं हुकूमत सिंध इन अज़म में इज़हार कयो आहे त उन्हनि खे न सिर्फ़ु उनजे रोज़गार जो बंदोबस्तु कयो वेंदो बल्कि उन्हनि जी बहितरी जे हवाले सां जेको क़दम खयां वेंदा ऐं ॿिन्ही हुकूमतुनि खे अमल जे हवाले सां न सिर्फ़ु क़दम खणणु घुरिजनि बल्कि माण्हुनि खे गिरफ़्तार करणु जेको ग़ैर इंसानी सलूक आहे उन खां हाणे जेके हथ मथे करणु घुरिजनि। जी